लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे रेलवे वारे वज़ीर ख्वाजा सद रफ़ीक चयो आहे त जलसनि में गारियूं ॾियण सां तब्दीली न आहे ईंदी। सिंध ऐं KPK जा हुकुमरान न हलाइनि। हुन चयो त तब्दीली इल्ज़ाम लॻाइण सां न पर राति ॾींहुं जागी मुल्की ख़िदमत करण सां ईंदी आहे। हुकूमत मुल्क में तरक़ी ऐं खुशहाली जो बुनियाद रखी छॾियो आहे। मुल्क की शक्ल बदलने में वक्त लगता है, मेहनत करनी पड़ती है, रातों को जागना पड़ता है, अपना काम छोड़ना पड़ता है, फिर जाके मुल्क में तब्दीली आती है। तब्दीली इल्जामात लगा के नहीं आती, तब्दीली किसी की बेइज्जती करके नहीं आती। संदसि चवणो हो त परवेज़ मुशर्रफ ऐं आसिफ ज़रदारी मुल्क जा 14 साल तबाह कया। ॿिन्ही पंहिंजे दौर में 1 मेगावाट बि बिजली पैदा न कई। हिकु शख़्स गारियूं ॾेई अदालत ऐं इदारनि खे दबाव में आणणु चाहे थो। 14 साल इस मुल्क में बर्बाद किए गए। 5 साल जरदारी ने 1 मेगावाट बिजली पैदा नहीं की। 8 साल मुशर्रफ मनहूस ने 1 मेगावाट बिजली पैदा नहीं की। मुशर्रफ की नहुसत से जान छूटी तो आसिफ जरदारी की नहुसत मुसल्लत हो गई। 14 साल तो जाया हो गए हमारे इस कौम के, 14 साल जाया किए गए। वरना जो बातें हम आज कर रहे हैं ये 14 साल पहले कर गुजरते, आज हम कहीं से कहीं पहुंच जाते। ख्वाजा सद रफ़ीक चयो त कुलभूषण मामले ते इमरान खान ऐं खुर्शीद शाह जा बयान शर्मजोगा आहिनि। जेसिताईं भारतीय अगराई जारी रहंदी तेसिताईं भारत सां दोस्ती नथी थी सघे। सियासतदान क़ौम खे गुमराह करण खां पासो कनि। संदसि चवणो हो त सिंध ऐं KP जा हुकुमरान नाअहल आहिनि। गारियूं ॾींदड़नि जो दॿा क़बूलण अफ़सोसनाक आहे। रेलवे वारे वज़ीर चयो त कुझु माण्हुनि वॾा ज़ोर लॻाया त मुक़ररु वक़्त खां पहिरीं नून लीग जी हुकूमत ख़तमु थी वञे, पर समूरनि साज़िशुनि बावजूदि 4 साल निकिरी विया ऐं 1 साल बि गुज़री वेंदो। अभी तो इलेक्शन में साल बाकी है। बड़ा जोर लगाया लोगों ने, इलेक्शन से पहले किसी तरह इनकी हुकूमत टूट जाए, लेकिन 4 साल हम निकाल गए तमाम तर फितने के बावजूद और तमाम तर साजिशों के बावजूद। ख्वाजा सद रफ़ीक चयो CPEC वॾो मनसूबो आहे। अवाम जी ख़िदमत लाइ रिथाऊं मुकमल थियण वारियूं आहिनि। मुखालिफ़त जेतिरो बि ज़ोर लॻाइनि पर रोड बि ठहंदा ऐं बसूं बि हलंदियूं।